तैयार थी थे असांजी वाइट चिकन कढ़ाई जिनजो जेकॾहिं मां तव्हांखे क्विक रिकैप ॾींदी हलां त असां ऑयल गरम कयोसीं, ऑयल में ऐड कयोसीं ज़ीरो ऐं ज़ीरे जी सुठी ख़ुशबू अचणु शुरू थी वञे, थूम ऐं अदरक जो पेस्ट। उन खां बाद में उन में ऐड कंदासीं चिकन खे थोरो फ्राई कंदासीं। सावा मिर्च मां इन में शामिलु कया आहिनि ऐं उन खां बाद में जीअं चिकन फ्राई थी वेंदी, मिर्च तमामु शयूं फ्राई थी वेंदियूं, असां हिन में ऐड कंदासीं विस्क धोरो हिकिड़ो कप ऐं उन में चिकन खे ॻरणु ॾियो, पचणु ॾियो। जॾहिं धोरे जो पाणी ड्राई थी वेंदो त असां इन में लूणु असां ऐड करे चुका हुआसीं। थोरो पिसियल गरम मसालो असां इन में शामिलु कयोसीं, थोरा वाइट पेपर, थोरा अछा मिर्च असां इन में ऐड कयासीं, पिसियल गरम मसालो अची वियो। ऐं हींअर मां इन में शामिलु कंदमि क्रीम ऐं थोरी इन में ऐड कंदासीं कसूरी मेथी। अच्छा, कसूरी मेथी ऐं जेको क्रीम आहे न, इन जो कॉम्बिनेशन इलाही मज़ेदार आहे। त थोरी कसूरी मेथी शामिलु कईसीं, थोरो हिनखे भुञूं था। पोइ मां इन में ऐड कंदमि क्रीम, 2-3 टेबल स्पून धाणा ऐड कंदासीं ऐं इनखे सर्व कंदासीं। ऐं जेकॾहिं मां तव्हांखे भिंडियुनि जो रिकैप ॾियां त भिंडियुनि खे कटे करे तव्हां उनखे अवल फ्राई कयो। फ्राई करण खां बाद में उन्हनि खे कढी करे रखो। थोरो लूणु, थोरा ॻाढ़ा मिर्च, थोरी हेड तव्हां उन में शामिलु कयो ऐं उन खां बाद में अलॻि सां उन जो जेको मसालो आहे उहो तयारु थींदो। ऐं मसाले में तव्हां ऐड कंदव ज़ीरो, ज़ीरे खे थोरो कड़कड़ाइणु ॾियो। सुठे तरीक़े सां ज़ीरे जी ख़ुशबू अचणु शुरू थी वञे त उन खां बाद में तव्हां उन में ऐड कंदव थोरा टमाटा शामिलु कंदासीं ऐं टमाटनि सां गॾु थोरा मिर्च, सावा मिर्च ऐड कयो ऐं उनखे कुक कयो। बसि जीअं ई टमाटा भुञी वञनि, उन जो पाणी ड्राई थी वञे त भिंडियुनि खे उन में मिक्स कयो ऐं सर्व कयो। अच्छा, मां इन में क्रीम ऐड कई ऐं हींअर मां इनखे थोरो टेस्ट करे ॾिसां। बसि इनखे डिश आउट था कयूं। थोड़ी क्रीम मां हिन में ॿी बि ऐड कयां। ऐं हाणे स्टोव कयूं था बंदि। क्रीम ऐड करण खां बाद में एतिरो इनखे पचाइणो न आहे। ऐं मूंखे इहा बि पंहिंजी कढ़ाई इलाही सुठी थी लॻे त छो न इन में सर्व कई वञे अॼु जी वाइट कढ़ाई। इन्हनि शयुनि खे पोइ था रखूं। अच्छा, यूट्यूब ते बि असांजा शोज़ जेके आहिनि से अपलोड थी वेंदा आहिनि। त कुझु बि रेसिपी आहे जेका तव्हांजे नोट करण खां रहिजी वई आहे त को टेंशन वारी ॻाल्हि न आहे। तव्हां उनखे यूट्यूब ते चेक कजो ऐं आराम सां पंहिंजी रेसिपी खे ॾिसो, उनखे फॉलो कयो। अच्छा, इन जी साइड्स थोरी क्लीन था करे वठूं। अच्छा, मथां इन जे ऐड कंदासीं गार्निशिंग जे लाइ बि थोड़ी क्रीम। बस